औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चवां थो। मां आहियां अनूपम सुमरू। अॼु जो पंहिंजो वीडियो आहे क्लास 6 सब्जेक्ट मैथ एक्सरसाइज नंबर आहे 1.2। एक्सरसाइज नंबर 1.2 आहे ऐं एक्सरसाइज नंबर 1.1 असां पोइ लेक्चर में करे आया आहियूं। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे सब्सक्राइब कनि, जीअं उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि ऐं तरतीब बाय तरतीब हू मैथ जा के बि मसला सीखी सघनि। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे टॉपिक जे तरफ़। पोइ असां लेक्चर में पढ़ियो हुयो त मश्क नंबर 1.1 तंहिंमां असां मुख़्तलिफ़ मश्कूं कयूं हुयूं। हाणे असांजी जेको कमु आहे, जेको असांजो अॼु जो टॉपिक आहे उहो आहे सभु मश्क नंबर 1.2। उन मां पहिरियों सुवालु आहे असांजो सबबु ॾियो त हेठियां मेड़ छो न आहिनि। मूं कुझु हिते सुवाल लिखिया आहिनि, हीअ त कुझु वॾो थियो पियो वञे। असल में 7 हिन में चैप्टर, इन जे करे पाण फ़िलहालु 4 कंदासीं ऐं बाक़ी 3 जेके आहिनि त वरी कंहिं ॿिए लेक्चर में कंदासीं। ठीकु आहे। सो सभ खां पहिरियों असां हिते लिखियो आहे त सबबु ॾियो त हेठियां मेड़ या सेट छो न आहिनि। ऐं ॿिए में असीं पढ़ंदासीं हेठियुनि मां कहिड़ा सेट महदूद ऐं लामहदूद सेट आहिनि। ठीकु आहे। ऐं 3 में असीं पढ़ंदासीं हेठियुनि मां कहिड़ा ख़ाली सेट आहिनि। चौथे में पढ़ंदासीं हेठियुनि मां कहिड़ा जोड़ा बराबरि आहिनि। सभ खां पहिरीं असां पढ़ंदासीं त हू असांखां कहिड़ी वजह सां पुछे थो त जेके ही सेट आहिनि या न आहिनि। सभ खां पहिरीं असांखे सेट लिखणु घुरिजे। पोइ लेक्चर में मूं सम्झाए छॾियो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त सेट कहिड़ी सूरत में लिखिजो आहे। उन खां बाद में जेकी असांखां हीअ शइ पुछी रहियो आहे त उहा वजह पुछे थो त सेट में हिकिड़ी वजह हूंदी आहे। कंहिं बि शइ खे सेट मञण जे लाइ उनजा जेके मेंबर हूंदा आहिनि उन्हनि खे तस्लीम करणो हूंदो आहे। ऐं जेके मेंबर हूंदा आहिनि उन्हनि में फर्दर हिकिड़ी अहिड़ी कॉमन शइ हूंदी आहे जेके उहे सेट मतिलबु उन जा जेके रुकुन या तइदाद उहे साॻिया न हुजणु घुरिजनि सभ खां पहिरीं। ऐं उहे जा बार बार रिपीट न थिया हुजनि। पोइ लेक्चर में मूं पाकिस्तान जे अखरनि जो लफ़्ज़नि जो मेड़ ठाहियो हुयो, लेटरनि जो मेड़ ठाहियो हुयो। त उन में ए जो जेको शुमार आहे 2 चकर पिया आयो, पर जॾहिं असां उन्हनि पाकिस्तान खे PAK वग़ैरह इन्हनि खे अलॻि कंदासीं त उन दौरान असां जेको ए जो शुमार 1 चकर लिखियो पिए। सो इन जे करे ईअं ई वरी सबबु बि इन करे पुछे थो त छा सेट में को मतिलबु अंग 2 चकर त कोन्हे आयल। मिसाल तौरु हिते आहे ए बराबरि, हिते लिखिजे थो न ए बराबरि 1 2 2 3 चयल आहे। त छा ही सेट आहे? बाबा ही सेट न आहे। छा जे करे न आहे? छो जो हिन में जेके मतिलबु मेंबर आहिनि उहे 2 चकर शुमार थियल आहिनि, 2 वारो खोड़ो, इन जे करे ही सेट न थींदो। ठीकु आहे। हिकु ॿियो बि ॾिसो, बी बराबरि आहे पंहिंजो AEIOIA। हाणे ही हिकिड़ो सेट आहे। चयल आहे त छा हीअ सेट आहे या न आहे। हाणे ॾिसंदासीं छा ही सेट आहे। हिते ए आहे, ई आहे, आई आहे, ओ आहे, आई वरी ए डबल आहे। त इन जे करे 2 शयूं हिन में जेके मतिलबु कॉमन आहिनि, जेके आम आहिनि, उहे 2 चकर रिपीट थियल आहिनि। इन जे करे जेकी डबल रिपीट थियल हूंदी उहा सेट में मतिलबु शुमार न थींदी। इन जे करे उनखे सेट पाण न मञींदासीं। ठीकु थी वियो। हाणे ॾिसो एक्सरसाइज़ में पाण ॾिसंदासीं छा एक्सरसाइज़ में असांखे छा चयल आहे। एक्सरसाइज़ में असांखे चयल आहे सबबु ॾियो असांखे। अच्छा, छा थो चवे हिते? चवे थो सबबु ॾियो असांखे त हेठियां मेड़ सेट छो न आहिनि। त हाणे ॾिसो पहिरियों जेको सेट आहे उते आहे DOOR। त हाणे ही सेट न थींदो। छा जे करे न थींदो? छो जो हिन में जेको ओ जो शुमार 2 चकर आहे, हिकिड़ो चकर हुजे हा DOR, त असां सम्झी छॾियो आहे त इहो सेट आहे, त ही सेट न थींदो। चलो सेकंड में असीं ॾिसूं था, पुछे थो त ही छा मेड़ आहे। त हिते ॾिसंदासीं स्टार, उन खां बाद में 0, उन खां पोइ स्टार, उन खां पोइ ट्रायंगल शिकिल आहे। त छा ही मतिलबु हिन में का बि कॉमन शइ न आहे? बिल्कुलु कॉमन आहे। छो जो स्टार जेकी आहे उहे 2 शयूं इस्तेमालु थियल आहिनि। स्टार 2 चकर आयल आहे, त इहो मेड़ न आहे। छा जे करे? स्टार अगरि 1 चकर हुजे हा त पोइ पाण हिनखे मेड़ या सेट मञूं हा। उन खां बाद में थर्ड अचूं था, हिते आहे AFDA। त हाणे हिते बि इहो सेट न मञींदासीं। छा जे करे? ए जो शुमार 2 चकर आहे। चौथे में ॾिसंदासीं 4 जेको आहे। हाणे हिते चयल आहे 2 2 3 3 4 4। इहो सेट ठही नथो सघे। छा जे करे? हर हिकु अंग 2 चकर रिपीट थियल आहे। उन खां बाद में अच्छा इहो अंग वरी 22 33 44 हुजे हा त पोइ माण्हू तस्लीम करे हा। छा जे करे? पोइ हिकु सीरीज़ ठहे पई, पर हिते 2 2 3 3 या का बि सीरीज़ न पई ठहे। इहो सेट न आहे। चलो 5 नंबर ॾिसंदासीं ख़ूबसूरत पखियुनि जो सेट। इहो सेट न आहे। सुठनि रांदीगरनि जो सेट। इहो बि सेट
न आहे। छाजे करे सुठा रांदीगर कहिड़ा कहिड़ा थींदा आहिनि, तॾहिं थींदा आहिनि जॾहिं असीं पाण उन्हनि खे ॾिसूं ऐं नई का वाज़े थियल आहे त को मतिलबु कहिड़ी टीम जा फुटबॉल जा या रांदि बि शुमारु कान्हे थियल, त इन जे करे इनखे तस्लीम न कंदासीं। ख़ूबसूरत पखियुनि जो सेट, कहिड़ा ख़ूबसूरत पखी, तितर, कबूतर, तोता या वग़ैरह वग़ैरह, पिकॉक थी वञनि या अहिड़ा का, त उन्हनि जे लाइ बि इहो सेट न थींदो। मतिलबु हिन में कोई बि सेट न आहे। वजह असांखे ॿुधल आहे त असांखे ज़ाहिरी तौरु कंहिं बि शइ मां का बि असांखे कॉमन शइ न मिली आहे, या जेकी सेट लाइ चयल आहे शर्त कोई बि सही कोन्हे को। ठीकु आहे, ठीकु थी वियो। हाणे हलंदो सेकंड ते, चए थो त हेठिनि मां कहिड़ा सेट महदूद या लामहदूद आहिनि। पाण इन्हनि खे थोरो सिखंदासीं, महदूद ऐं लामहदूद सेट कहिड़ा थींदा आहिनि। हाणे हिते चयल आहे हेठिनि मां कहिड़ा सेट महदूद ऐं लामहदूद सेट आहिनि। हाणे महदूद सेट छा थींदो आहे ऐं लामहदूद सेट छा थींदो आहे, तव्हां थोरो उन ॻाल्हि खे सम्झो। महदूद सेट उहो हूंदो आहे जंहिंजे शुरूआति जी ऐं आख़िरी जी ख़बर हुजे, ऐं लामहदूद सेट उहो हूंदो आहे जंहिंजे शुरूआति जी ख़बर हुजे पर आख़िरी जी ख़बर न हुजे। हाणे ईअं सिंपली ॻाल्हि कजां, हिकु रस्तो वठी असीं वञूं पिया, मूंखे ख़बर आहे त हीउ रस्तो हिते ख़तमु पियो थिए, त इहो आउं सम्झंदो लामहदूद मतिलबु रस्तो आहे। पर हिकु रस्तो अहिड़ो आहे जेको वठी वञा पियो, मुंहिंजी मंज़िल अचो पई वञे, पर रस्ते जो जेको तइदादु आहे उहो न पियो खुटे, त आउं चवंदुसि त इहो रस्तो लामहदूद आहे। मिसाल तौरु हिते आउं अगरि सिंपली ए बराबरि 1 2 3 4 5 6 लिखां थो, त हाणे ॿियो सेट लिखां थो आउं बी बराबरि 4 5 6 7 8, उन खां बाद में डॉट डॉट आहे, कोई बि मतिलबु कॉमन आख़िरी में मेंबर न आहे। हाणे हीउ महदूद सेट आहे, छाजे करे महदूद आहे, तो छो जो हिन में आख़िरी जे अंग जी ख़बर आहे त 6 आख़िरी आहे, इन खां अॻिते को बि मतिलबु मेंबर न ईंदो। पर हिते पहिरें अंग तइदाद जी ख़बर आहे 4 आहे, पर आख़िरी में कोई बि अंगु छा ईंदो का ख़बर कान्हे का, त यानी डॉट डॉट जो मक़सदु आहे त अॻिते सेट हली रहियो आहे, तो सेट बि लामहदूद में थींदो। यानी लामहदूद सेट उहो हूंदो जंहिंजे आख़िरी जी ख़बर न हूंदी, ऐं महदूद सेट उहो हूंदो जंहिंजे आख़िरी जी ख़बर हुजे। ऐं सिंपली ॻाल्हि आहे, जंहिं सेट खे पाण तइदाद में ॻणे सघूं, मतिलबु कंहिं अहिड़ो सेट हुजे जंहिंजा मेंबर पाण ॻणे सघूं, त उहो महदूद रहंदो। सेट पाण जंहिंजा मेंबर सेट न ॻणे सघूं, उहो वरी लामहदूद रहंदो। छा चवंदा पाण एक्सरसाइज़ जी तरफ़ लाइ बराबरि 0 1 ॾिसो 50 आहे, छा पाण हिन सेट महदूद सेट, छाजे करे महदूद, इन जे करे महदूद आहे ही सेट ए में जेको आहे शुमार, उहो इहो आख़िरी जे ख़बर पई, पाण 0 खां स्टार्ट थियूं था पर 50 ते पाण स्टॉप कंदासीं, माना अॻिते रस्तो नथो मिले, इन जे करे इहो महदूद सेट रहंदो। बी बराबरि आहे 100 200 300 400, उन खां बाद में डॉट आहे, त आख़िरी अंग जी पाण खे ख़बर न आहे, त इन जे करे इहो लामहदूद रहंदो। ऐं पाण अॻिते केसि ताणी ॻणियूं का ख़बर कान्हे का। बकरीअ जे जिस्म जे वारनि जो सेट, इहो सेट न हूंदो, इहो लामहदूद सेट आहे। छाजे करे, छो बकरी जा ॿार एतिरा आहिनि जो पाण ॻणे न सघंदासीं। आसमान में तारनि जो सेट, इहो बि लामहदूद सेट आहे। छाजे करे, पाण आसमान जा तारा कॾहिं बि कोन ॻणे सघंदासीं। ॿिलीअ जे टंगुनि जो सेट, हाणे ॿिलीअ जो टंगूं पाण सिंपली ख़बर आहे त 4 हूंदियूं आहिनि, त इहो महदूद सेट आहे। ऐं आसमान लामहदूद आहे, बकरीअ वारे बि लामहदूद। हिकु टुॿिके मां गुज़रंदड़ लीकुनि जो सेट लामहदूद आहे। जामेट्री में पढ़ंदा आहियूं त हिकु टुॿिके में केतिरियूं मतिलबु लीकूं थींदियूं आहिनि, त उहे बि मतिलबु लामहदूद सेट थींदो। 20 खां वॾनि कुदरती अददनि जो सेट, हाणे 20 खां वॾा कुदरती अदद, पर ईअं न चयल आहे त माना हेसि ताणी ख़तमु करे लिखो त उन्हनि जो सेट, त इहो बि लामहदूद सेट सॾिबो। पाकिस्तान जे सभिनी शहरनि जो सेट, इहो बि इहो पाकिस्तान जा सभु शहर मतिलबु अहिड़ा के नंढा के वॾा के मतिलबु ईअं आहिनि, त इहो पाण लामहदूद में शुमार कंदासीं। सिंध जे सभिनी स्कूलनि जो सेट, हाणे इहो महदूद रहंदो कंहिं हद ताईं। छाजे करे, जो पाण सिंध में चयल आहे त सिंध जा जेके बि मतिलबु इदारा आहिनि स्कूली, उहे पाण ॻणियूं त ॻणे वेंदासीं। छाजे करे, अगरि हिकु जीअं आदमशुमारी हूंदी आहे, पाकिस्तान जी मतिलबु आदमशुमारी थींदी आहे, पोइ माण्हू ॻणाईंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि त हेतिरी पाकिस्तान में आबादी आहे, त इहो ॻणिजी सघिजे थो। सभिनी ॿधी अददनि जो सेट, इहो लामहदूद आहे। छाजे करे, त इहो पाण ॻणे नथा सघूं। सभई ॿधी अघ आहिनि, त ॿधी अंगनि जो तइदाद ख़बर कान्हे का त केतिरो आहे। ठीकु थी वियो। उन खां बाद में असांजो थर्ड नंबर आहे त हेठिनि मां कहिड़ा ख़ाली सेट आहिनि। त हाणे ख़ाली सेट लाइ मुराद आहे त उन में कोई बि मेंबर न हुजे। ख़ाली सेट कीअं हूंदो आहे, पाण थोरो उन खे ॾिसंदासीं। अच्छा, हेठिनि मां कहिड़ा ख़ाली सेट आहिनि, पाण इन खे पढ़ंदासीं। त ख़ाली सेट मिसाल तौरु सी बराबरि आहे, ही आहे ख़ाली सेट, कोई बि मेंबर न आहे, ख़ाली सेट आहे। ख़ाली सेट जो हिकिड़ो ॿियो बि शुमार थींदो आहे, डी बराबरि इक्वल, ठीकु आहे, 0 ॾेई छॾियोसि ऐं 0 खे हीअं करे छॾियोसि, या इन विच में
4 हुजे पर 4 ये ख़त्म थियल हुजे त ही भी खाली सेट के ज़ाहिर कंदो, ही भी खाली सेट के ज़ाहिर करे तो ही भी खाली सेट के ज़ाहिर थींदो। मतलब जंहिंमें को मेंबर वाज़े तौर ज़ाहिर न हुजे त उहो खाली सेट में शुमार थींदो, उहो खाली सेट ई सॾिबो। ठीकु आहे। सो हाणे हिते चयल आहे त बाबा हिते चयल आहे त जेको टियों नंबर तव्हांजो उन मां ॻोल्हणो आहे त कहिड़ा खाली सेट तव्हांजे क्लास में 20 सालनि खां वॾनि शागिर्दनि जो सेट। हाणे 6वीं क्लास में 20 सालनि जो शागिर्द त पहिरीं ॻाल्हि थी नथो सघे, त इन जे करे इहो ख़ाली सेट रहंदो। अंग्रेज़ी अल्फ़ाबेट में ज़ेड खां पोइ वारनि हुर्फ़नि जो सेट। हाणे ज़ेड खां आख़िरी ज़ेड खां पोइ वारो अंग ABC में आहे ई न, त इन जे करे इहो बि ख़ाली सेट आहे। तव्हांजे पाड़े में उन्हनि ॿारनि जे नालनि जो सेट जिन जा नाला काफ़ सां शुरू थियनि था। अगरि पंहिंजे पाड़े में अहिड़ा नाला आहिनि जिन जी स्टार्टिंग जेको पहिरियों नालो आहे काफ़ सां शुरू थिए थो, जीअं मुंहिंजो नालो नूर मोहम्मद आहे त नूनत सां शुरू थिए थो या एन सां शुरू थिए थो, ईअं ई के सां या काफ़ सां शुरू थिए थो कोई बि अख़र इंग्लिश में या सिंधी में, त क जो आवाज़ु निकिरे थो की उनजे स्टार्ट करण जो अगरि सेट पाण ठाहियूं त ठही सघे थो, त इहो ख़ाली सेट न थींदो। शमसी सालनि जे सेटनि जे नालनि ज़ सां शुरू थींदड़नि जो सेट। मिसाल तौरु शमसी सेट कहिड़ा हूंदा आहिनि? शमसी सेट उहे हूंदा आहिनि जेके ईअं खणी चइजनि त ईस्वी साल। हाणे ईस्वी साल में कहिड़ा था अचनि? जनवरी, फेबरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सेप्टेम्बर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर। त इन में को बि कहिड़ो अख़र कोन्हे को अहिड़ो जंहिंजो ज़ सां आवाज़ु निकिरंदो हुजे, त इहो मतिलबु छा थींदो? त इहो ख़ाली सेट थींदो। वारीअ में रहंदड़ मच्छियुनि जो सेट। वारीअ में कॾहिं बि मच्छियूं न रहंदियूं आहिनि, त इहो बि ख़ाली सेट आहे। 4 ऐं 6 जे विच वारनि ॿधी अददनि जो सेट। हाणे इहो सेट थी सघे थो छाजे करे? 4 ऐं 10 जे विच वारनि ॿधी अददनि जो सेट। ज़ाहिर 4 खां ऐं 6 10 जे विच में 8 ऐं 6 जो शुमार अचे थो, त इहे ख़ाली सेट न आहिनि। उन खां बाद में पाण वटि अचे थो 7 नंबर ते त 0, ही ख़ाली सेट न आहे, ही सेट आहे पर ही ख़ाली सेट आहे। 8 नंबर जेको लास्ट आहे इहो ख़ाली सेट आहे ऐं ही ख़ाली सेट न आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त जंहिं बि अंग हुजे, अंग अंदरां कहिड़ो बि आहे पर उनखे लकीर आहे, त उहो ख़ाली सेट सॾिबो आहे। जेके लकीर न हूंदी उहो सेट जो शुमार सॾिबो। ठीकु थी वियो। असांजो आख़िरी टॉपिक आहे। वीडियो काफ़ी लंबो थी वियो आहे पर असां आख़िरी टॉपिक खे कंप्लीट करे पोइ हथु कढंदासीं। पोइ जीअं असां मतिलबु असां चाहींदा आहियूं त नंढो वीडियो ठहे पर तव्हांखे ॻाल्हि सुहिणे नमूने सम्झ में अचे, उन जे करे असांखे वीडियो खे थोरो लंबो करणो पवंदो आहे। ठीकु आहे। हेठियनि मां कहिड़ा जोड़ा बराबरि सेट जा आहिनि? सेटनि जा आहिनि। हाणे बराबरि सेट जो मतिलबु तव्हांखे ईअं हुजे, तव्हां दुकानदारी में तव्हां वेंदा हूंदव त उते ॾिसो अगरि पाण दुकानदार खां खंडु वठंदासीं या का बि अहिड़ी शइ वठंदासीं, ऑइल वठंदासीं या तोर वारो कोई बि सामान वठंदासीं, त असांखे हू सामान पंहिंजी तोर जे साम्हूं जी बराबरि ॾींदो। कंहिं साइमे में अगरि तोरींदासीं त उनखे चइबो आहे बराबरि। त हेठियनि मां कहिड़ा जोड़ा बराबरि आहिनि? मिसाल तौरु हाणे ईअं खणी चइजे त ए बराबरि आहे 1 2 3 ऐं 4। ठीकु थी वियो। साम्हूं आहे ॿियो जोड़ो हिन जो बी बराबरि आहे 4 3 2 1। ठीकु थी वियो। हाणे चयल आहे त ही छा पाण में बराबरि आहिनि? बिल्कुलु बराबरि आहिनि। छाजे करे? 1 हिते बाए हिते बाए, 2 हिते बाए हिते बाए, 3 हिते बाए हिते बाए, 4 हिते बाए हिते बाए, त इहो ॿई पाण में बराबरि आहिनि। बराबरि जो मक़सदु इहो आहे त पाण में हिकु जेतिरा हुजनि, त इन जे करे बराबरि सेट इनखे चइबो आहे त पाण में हिकु जेतिरा हुजनि, इहे पाण में छा आहिनि? बराबरि आहिनि। ठीकु थी वियो। उन खां बाद में हाणे पाण अचूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। त एक्सरसाइज़ छा आहे? एक्सरसाइज़ में आहे त हेठियनि मां कहिड़ा बराबरि आहिनि? त पहिरियों सेट आहे 2 3 1, त हिते 1 2 3 आहे, त इहे ॿई पहिरियों जेको सेट आहे इहे ॿई पाण में बराबरि आहिनि। छाजे करे? मेंबर बि हिकु जेतिरा आहिनि ऐं उहे साॻे ई मेंबर आहिनि। ॿिए में आहे TAP ऐं हुते PAT, इहे बि पाण में बराबरि आहिनि। ॿई अख़र साॻिया बि आहिनि ऐं हिकु जेतिरा बि आहिनि। 3 में आहे BITE, हिते बि आहे KITE, इहे ॿई पाण में हिकु जेतिरा आहिनि ऐं असल में ही बराबरि न आहिनि। छाजे करे? हिते ॿिया अख़र साॻिया आहिनि पर के ऐं हिते बी जो फ़र्क़ु आहे, त ही हिकु जेतिरा आहिनि पर बराबरि न आहिनि। छाजे करे बराबरि न आहिनि? बराबरि में शर्त इहो आहे त उहे पाण में हिकु जेतिरा हुजनि पर माना उहे साॻिया ई अंग हुजनि ॿिन्ही में, मतिलबु सेम टू सेम हुजनि जीअं मथिनि जा आहिनि, इन जे करे उहे बराबरि सभु, पर ही बराबरि न आहे। उन खां बाद में चौथे में अचूं था Z XYZ ऐं अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे पहिरियनि 3 हुर्फ़नि जो सेट, त इहे पाण में बराबरि न हूंदा। उन खां बाद में 2 खां घटि 21 अददनि जो सेट, 2 खां घटि 1 अंग आहे ऐं हिते 2 आहे, त मतिलबु इहे बि मतिलबु सेट बराबरि न आहे। ठीकु थी वियो। उन खां बाद में ही 2 हिते ख़ाली आहे ऐं जेको 2 खां नंढो आहे 1 बीहे थो, इन जे करे इहो ख़ाली बराबरि सेट न हूंदो। उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। सुभाणे एक्सरसाइज़ नंबर उन में चयल आहे त हेठियनि मां कहिड़ा जोड़ा हिकु जेतिरनि सेटनि जा आहिनि ऐं हेठियनि मां कहिड़ा सही या ग़लति आहिनि। पोइ उन खां बाद में सेटनि जे विच में तालुक़ु ज़ाहिर करण लाइ ॾिनल निशाननि मां मुनासिबु
निशानी चूंडे ज़ाहिर कयो। ठीक थी वियो। उन खां बाद में पंहिंजो सेठ जो चैप्टर कंप्लीट थी वेंदो। उमेद कयां थो तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी। थैंक यू वेरी मच।